शान जो बयान करे पाक कुरान जंहिंजे शान जो बयान करे पाक कुरान जंहिंजे शान जो बयान करे पाक कुरान तंहिंजो समूरो जहान बणियो आहे सना ख़ान जंहिंजे शान जो बयान करे पाक कुरान जंहिंजे शान जो बयान करे पाक कुरान तंहिंजो समूरो जहान बणियो आहे सना ख़ान जंहिंजे शान जो बयान करे पाक कुरान जंहिंजे शान जो बयान जंहिंजे ज़िक्र खे ख़ुदावंद बुलंदो ऐं बाला कयो मीर मोहम्मद मुस्तफ़ा आहे रहमत ई रहमत नालो ई निर्मल संदो आ बराबर बरकत इसम मुबारक मां मिले तो फैज़ वडी फरहत दुरूद शरीफ पढ़ण सा अचे रूह के थी राहत आशिक इश्क कमाइयो था कुर्बुल कुर्बत हिकड़ा रात ऐं ॾींहं था कन मुदामी मेहनत बिया अंदर में ओरन पया ऐं इहा थन आदत अब्दुल वाहिद भी रखी तै मदनीअ सां मोहब्बत तंहिंखे अंदर में उल्फत शल हूंदी हरदम होत जी जंहिंजे ज़िक्र खे ख़ुदावंद बुलंदो ऐं बाला कयो जंहिंजे ज़िक्र खे ख़ुदावंद बुलंदो ऐं बाला कयो तंहिंजे रुतबे मर्तबे खे उत्तम ऐं आला कयो तंहिंजे रुतबे मर्तबे खे उत्तम ऐं आला कयो सोणे साईं खे सहरायो आहे पाण सुभान सोणे साईं खे सहरायो आहे पाण सुभान सोणे साईं खे सहरायो आहे पाण सुभान तंहिंजो समूरो जहान बणियो आहे सना ख़ान जंहिंजे शान जो बयान करे पाक कुरान जंहिंजे शान जो बयान करे पाक कुरान तंहिंजो समूरो जहान बणियो आहे सना ख़ान जंहिंजे शान जो बयान रसूलनि ऐं नबियनि जो अरबी जो इमाम मोहम्मद मुस्तफ़ा आए वधीरो नक ज़माने जी हकीकत आरज़ू पूरी थी वई हिन कारखाने जी अचण अरबी जे लाइ दुआऊं वया सभु अंबिया घुरंदा या ख्वाहिश को रहंदी पे आई हिन जहाने जी मोहम्मद खे मुको मौला करे ख़ातम नबीयन जो न आ मोहलत मिली काका दियानीअ खे बहाने जी पिरीअ खे आॾिनो ॾातर कलामुल्ला करे तोहफ़ो न आ बि घुर्ज अॼु ताईं बेकै नावल फसाने जी अब्दुल वाहिद जतोई जॾहिं मोहम्मद जो मदाही आ पोइ तंहिंखे छा ज़रूरत ॻाइण कंहिं बिगाने जी रसूलनि ऐं नबियनि जो अरबी जो इमाम रसूलनि ऐं नबियनि जो अरबी जो इमाम नूरी जिब्राइल जंहिंजे दर जो ग़ुलाम नूरी जिब्राइल जंहिंजे दर जो ग़ुलाम ॿिन्ही जहाननि जो जंहिंखे रब साईं कयो सुल्तान ॿिन्ही जहाननि जो जंहिंखे रब साईं कयो सुल्तान ॿिन्ही जहाननि जो जंहिंखे रब साईं कयो सुल्तान तंहिंजो समूरो जहान बणियो आहे सना ख़ान जंहिंजे शान जो बयान करे पाक कुरान जंहिंजे शान जो बयान करे पाक कुरान तंहिंजो समूरो जहान बणियो आहे सना ख़ान जंहिंजे शान जो बयान जंहिंजे हुस्न जी समूरी दुनिया अंदर हा कया जंहिंजे हुस्न
जी समूरी दुनिया अंदर हा कया आला अज़मत वारी तंहिंजे कदमनि वारी खा कया आला अज़मत वारी तंहिंजे कदमनि वारी खा कया जंहिंजे ॾिसण सां थियूं हुस्न वारियूं होरा बि हैरान जंहिंजे ॾिसण सां थियूं हुस्न वारियूं होरा भी हैरान जंहिंजे ॾिसण सां थियूं हुस्न वारियूं होरा भी हैरान तंहिंजो समूरो जहान बणियो आहे सना ख़्वान जंहिंजे शान जो बयान करे पाक क़ुरआन जंहिंजे शान जो बयान करे पाक क़ुरआन तंहिंजो समूरो जहान बणियो आहे सना ख़्वान जंहिंजे शान जो बयान आंगुर मुबारक जो आकार करे इशारो करे आंगुर मुबारक जो आका अगर इशारो करे आसमां खां चंद्र ॿ टुकड़ा थी धरतीअ ते किरे आसमां खां चंद्र ॿ टुकड़ा थी धरतीअ ते किरे जंहिंजे आमद लाइ सिके पियो अर्शो कुर्सी मकान जंहिंजे आमद लाइ सिके पियो अर्शो कुर्सी मकान जंहिंजे आमद लाइ सिके पियो अर्शो कुर्सी ला मकान तंहिंजो समूरो जहान बणियो आहे सना ख़्वान जंहिंजे शान जो बयान करे पाक क़ुरआन जंहिंजे शान जो बयान करे पाक क़ुरआन तंहिंजो समूरो जहान बणियो आहे सना ख़्वान जंहिंजे शान जो बयान अब्दुल वाहिद रबीअ जी साराह छा सघंदो करे अब्दुल वाहिद रबीअ जी साराह छा सघंदो करे ही जतोई शल मदीने पाक में पहुची मरे ही जतोई शल मदीने पाक में पहुची मरे इहे दुआऊं थो घोरे पियो नबी संदो नात ख़्वान इहे दुआऊं थो घोरे पियो नबी संदो नात ख़्वान इहे दुआऊं थो घोरे पियो नबी संदो नात ख़्वान तंहिंजो समूरो जहान बणियो आहे सना ख़्वान जंहिंजे शान जो बयान करे पाक क़ुरआन जंहिंजे शान जो बयान करे पाक क़ुरआन तंहिंजो समूरो जहान बणियो आहे सना ख़्वान जंहिंजे शान जो बयान Sunni South Panwakil Abdul Hadi and Farman Ali Riaz Ahmad 0300 31 0 3 0 3 0 3 14 11